साईं जो अचण हुजूर संगत सहाबा किराम जो अचण सुभान अल्लाह इज्तिमा करण इहो जो उर्स वजी सुभान अल्लाह वाह 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 जी सुभान अल्लाह समझो या वरी समझाया जी अकुल शरीफ जा तालड़ा खोलियो घड़ी समझो था वो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अकेला ना आया होया जमायत गड हुई जंहिंजे बयान ॿुधाइण जे लाइ मिंबर जी ज़रूरत पई माना एॾो इज्तिमा थियो न माना अल्लाह वारन जे शहादत या वफात वारे ॾींहं ते उन्हनि जे मज़ारुनि ते वञण उन्हनि जो उर्स मल्हाइण उते गॾिजण इज्तिमा करण इहा का बिदअत न आहे मुंहिंजे दिलबर नबीअ जी सुन्नत सुभान अल्लाह पोइ साईं जो मिंबर ते बीठा त छा चयूं बयान तकरीर सुभान अल्लाह इन मां इहा ॻाल्हि बि मालूम थी त वलियन जे उर्स ते वलियन जे ॾिहाड़नि ते माण्हू गॾु थियनि त को आलिम अचे को वाइज़ अचे का तकरीर थिए का नसीहत थिए का दीन जी का शरीयत जी का सुन्नत जी ॻाल्हि थिए इहो आहे वलियन जो ॾिहाड़ो सुभान अल्लाह बाक़ी हे जेको पंहिंजो हिकिड़ो धनु त 28 रन मायूं से बि बेपर्दा न सतुर न पर्दो मायुनि जो इज्तिमा चोडेल फिरणियूं नाचू ॻाइणा महफ़िल मौसीकी छा इहो वलियनि जो उर्स आहे छा वलियनि ईअं सेखारियो आहे कब्रुनि खे सजदा कब्रुनि खे तवाफ कब्रुनि खे चुमियूं याद रखो मुसलमानो ये शयूं जेके गैर शरई शयूं आहिनि हर जाइ ते गैर शरई हर जाइ ते ममनू आहिनि पर वलियनि जे आस्थाने ते इहे कम करण अशद खलीज़ ऐं फुर्रो फेल आहिनि असां सुन्नी इन मेलनि मलाखड़नि जी सख़्ती सां मुज़म्मत था कयूं इहो असां सुन्नियुनि जो तरीक़ो न आहे वलियनि जे आस्थाननि ते मेला करण मलाखड़ा करण रिक्श कुतनि जी बच करण औरतूं बेपर्द थी नचनि औरतूं थारियल मर्दनि सां कुल्ला कुल्ले में मिलायूं मज़ार जे अंदर बीठियूं आहिनि न शर्म आहे न हया आहे न अदब आहे न एतिराम आहे अल्लाह जे वलियनि जा उर्स ईअं न थींदा आहिनि उर्स जो तरीक़ो उहे आहे जीअं मदीने वारे सेखारियो मिंबर ते बि किताब सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो तव्हां खां वाइदो वठिणो आहे कंहिं बि वलीअ जे मज़ार खे सजदो न कंदव जो सजदो हराम आहे सजदो सजदो सिर्फ़ अल्लाह जी जेका पेशानी आहे न मोमिन जी पेशानी सिर्फ़ अल्लाह जे हुज़ूर में को पीर को वली को सिद्दीक को शहीद को साहिबे हयात या साहिबे ममात या साहिबे मज़ार कंहिंजे अॻियां सजदो करणु ॻाल्हायो हराम आहे नाजाइज़ आहे तवाफ करणु हराम आहे तवाफ रूई ज़मीन ते सिर्फ़ हिकिड़ी जाइ जो तवाफ कबो आहे मक्कतुल मुकर्रमा बैतुल्लाहिल हराम सुभान अल्लाह अल्लाह कंदो हड़नी की हाज़िरी जेकॾहिं मके शरीफ़ में वञी न 50 तवाफ कर 50 घणा हिकिड़े तवाफ में 7 चक्कर तवाफ करे पोइ वरी बरक़तूं नफ़िल पढ़ण वाजिब तवाफ इहो आहे हिकिड़ो तवाफ हिकिड़ो 2 3 4 5 घणा 50 तवाफ करे हर तवाफ 7 चकरनि जो त गुनाहनि खां ईअं पाक
कहीं साफ थी वींदो जे उन्ने डी हुयो जेनी उन के अंबड़ जीजल जड़ियो सुभान अल्लाह हां तवाफ जी जाए केड़िया बैतुल्लाह हरम हां बाकी वर जे कने अल्लाह तो के कोड़ो दर्जो जे जो सत्य आसमान ते वनी निकरी तो कोई ने काबे दे मथों सत्य आसमान ते वरी बैतुल मामूर है मलाइका जो काबू अल्लाह जा शान है हुजूर जन मेराज वारी रात जा तो बैतुल मामूर की पंज अखियों से सुभान अल्लाह समझो था धरती ते तवाफ जी जाए सिर्फ बैतुल्लाह जा जे के भी जाए जो तवाफ करण कले हराम ऐ के भी कब्र के ने पुछन जोड़ा नहीं उतार कर शाबाश शाबाश लगी हुई जाग ते लगी भाग सुभान अल्लाह केड़ी गल पे कह कदायो ना वे का दे बैतुल मामूर को ओ बेटा के पे वली जी मज़ार के चुम्बण चुम्मी ॾियण मां उन जे खिलाफ आहियां कुझु उलमा फतवा ॾिनी आहे त पीउ ऐं माउ जी क़ब्र खे चुम्मी सघिजे थो चुम्मी ॾिए त जाइज़ आहे कुझु ज़ईफ़ रिवायतुनि में इन जो सबूत मिले थो पर इतिहाद इन में आहे जो कंहिं बि क़ब्र खे चुम्मी न ॾियो बल्कि कब्र का 2 हथ 3 हथ 4 हथ पोइते हटी अदब सां भी जी ज़ाहिर हयात वली जी इज्जत ऐं एहतराम कबो आहे न इए पंहिंजे साहिब मज़ार वली जो भी इए अदब ऐं एहतराम समझो था हां सही कब्र के चुम्मी पहिरियों सजदो न कबो ॿियो तवाफ न कबो टियों चुम्मी न ॾिबी ऐं चौथी ॻाल्हि जेका सभिनी खां अहम ॻाल्हि आहे सभिनी खां वधीक अहम तरीन ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां कंहिं बि वलीअ जे मज़ार ते वेंदव त तव्हां दुआ इल्तिजा सुवाल मुश्किल कुशाई जो अर्ज़ सिर्फ अल्लाह खे कंदव या अल्लाह मुझे पुत्र दे या अल्लाह मुझी मुश्किल हल कर या अल्लाह मुझी ही हाजत ही जरूरत पूरी कर पंजे हिन वलीअ जे सदके मौला कलंदर जे सदके पुत्र दे मालिक फिटाईअ जे मुहाफ़िज़ तुंहिंजो दोस्त आहे कमाए सुतो आहे मौला तो वटि हिन जा वॾा मान हिन वॾा मान हिन वॾा मर्तबा मक़ाम तो हिन खे ॾिना आहिनि मौला हिन पंहिंजे प्यारे जे सदके ॻाल्हि सम्झो था हां साईं बिल्कुलु सम्झो हिकिड़ा माण्हू वीचारा उनखे ख़बर न आहे छो त न को उन्हनि शरीयत जा अहकाम पढ़िया न वरी आलमनि सां गॾु वेठा जीअं वॾड़नि खे ॾिठो पोड़नि पुराणनि खे क़ुराननि खे ॾिठो बसि हूअं ई शुरू थी विया हलिया सम्झो था न हा साईं सम्झो ओ हिकिड़ो हुजे जत उहो वियो हज़रत साईं गाजी शाह रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते हज़रत गाजी शाह जी मज़ार ते हुन मिस्कीन ज़िंदगी में कॾहिं आईनो ॾिठो कोन आईनो आईनो उहो हुन ॾिठो कोन तो साईं जे मज़ार जी सेरांदी खां पंहिंजो आईनो लॻल हुजे हे जो जीअं आयो न त हीअं जो ॾिठई इहो गाजी शाह खड़ा
यको बीठो ॾिसे वो मथे ते अंगोछड़ो ॿधल हुजेसि सदरी पातल हुजेसि वरी हेठि गोॾनि ते गोॾ ॿधल हुजे बराड़ी जो माण्हू ऊंट चाढ़ण वारो सम्झी इहो गाजी शाह साईं इहो खड़ा आहे ऐं वरी बरोच चवंदा आहिनि गाजी शाह सां बरोचनि जो पीर आहे तव्हां ठीकु कयो आहे गाजी शाह असां सिंधियुनि जो पीर न आहे छा तव्हां बरोचनि जो बि गाजी शाह पीर आहे असांजो बि पीर आहे सभिनी जो पीर आहे असां सभु गाजी शाह जा मुरीद आहियूं असां सभु गाजी शाह सां मोहबत रखंदा आहियूं आओ कहिड़ा कहिड़ा हाणे हे जो ॾिठई न पंहिंजो मुआंडो ॾिसण में आयुसि कलाक खनि यको बीठो रहियो किस्मत नाल मौका मिलिया गाजी ज्यादा दीदार से करके ना ये मोटियो ज़ाल कुछ मियां ॾाढी देर लगी कितनी गया हुई आगे मुमल अज क्या हम गाजी शाह को देखण आगे ॾिठई गाजी शाह हा अखे ना ॾिठो की वे गाजी जे गाजी शाह ॾिठी ॼण मेकू ॾिठी ॼण गाजी शाह फर्क न आई अंगोछड़ा बदल सदरी पातल गोॾे ते गोॾ बदल मेकू ॾिठी ॼण गाजी शाह हाणे असांजा ॿारहाड़ी जा माण्हू सिंधी समाज जहिड़ा उन्हनि खे शरीयत जी ख़बर कोन्हे तरीक़त जी ख़बर कोन्हे वरी कंहिं आलिम खां वञी पुछनि त सही वलीअ जे दर जो अदब कहिड़ो आहे कीअं दुआ घुरिजे छा इल्तिजा कजे न बस जीअं वॾड़नि खां ॿुधंदा आया तीअं हाणे छा कंदा कलंदर पुट ॾिजांइ बेटा ही पुट ॾिजांइ वारो कर कलंदर मुंहिंजी मुश्किल हल कजांइ ओ बेटा ही मुंहिंजो ही कमु कजांइ पुट कलंदर खां घुरण शरीयत में जाइज़ कोन्हे इहो शिरक आहे चओ इहो शिरक आहे घुरबो अल्लाह खां मुरादूं अल्लाह पुॼाईंदो आहे हाजतूं ज़रूरतूं अल्लाह पूरियूं कंदो आहे पर चइबो मालिक पंहिंजे वलीअ जे सदके तुंहिंजे हिन प्यारे जे सदके मुंहिंजी इहा हाजत पूरी कर सुभान अल्लाह मुमकिन आहे त उहो वली सगोरो बि इज़्न अल्लाह तोखे ॾाण बि ॾिए तोखे इशारो बि ॾिए हिकिड़ो हाफ़िज़ आयो हज़रत कलंदर लाल शाह जी दरगाह हाणे जेसीं ताईं मुंहिंजो कमु न थींदो तेसीं उथंदुसि न सम्झो था मुल्ह जो कमु कहिड़ो हूंदो क़ुरान वेठो पढ़े जेसीं ताईं मुंहिंजो कमु न थींदो ॾाण न मिलंदो तेसीं हितां न उथंदुसि वेठो क़ुरान पढ़े हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं हिनखे का ख़ुशख़बरी कोन मिली हिकड़ी ॻाइण वारी औरत आई घिंघरू छेरूं बदल नचंदी आई पहुती उनखे ओॾी महिल ॾाण मिलियो ओॾी महिल वई ऐं हाफ़िज़ खे बदन ते टिंडिड़ियूं चढ़ियूं वाह कलंदर वाह 3 ॾींहं यको क़ुरान पढ़ियो त मूंखे ॾाण न मिलियो ऐं ही ॻाइण वारी आई उनखे ओॾी महिल ई हजरत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे मज़ार मां आवाज आयो हाफ़िज़ नाराज़ न थी ही ॻाइणी मूंखे वणी न पए मुंहिंजो निकिरे त जाने सुभान अल्लाह तुंहिंजो क़ुरान वणी पियो बाक़ी रही तुंहिंजे कम वारी ॻाल्हि जेको शादी करणी हुई न उहो पहिरीं ॾींहुं असां रब खां कमु कराए छॾियो सुभान अल्लाह निदान ॾियां हाणे 3 ॾींहं वेही मूं वटि क़ुरान पढ़ी सम्झो था हा सही सम्झो वरी हिकिड़ा एतिराज़ कयो अॼुकल्ह अहिड़ा कलंदर ऐं भिटाई अहिड़ा पोतल आहिनि अहिड़ा अला वारा उन्हनि जे दरगाहनि ते इहे गैर शरई कम छो था थियनि रोकनि छो था कलंदर रोके पंहिंजे दरगाह वारनि खे हिते नाचू न नचायो हिते ॻाइण वॼाइण न कयो ही कमु धमालो न चाढ़ियो कलंदर रोके न छो थो एतिराज़ कंदा आहिनि इन जो बि हिकिड़ो जवाबु ॿुधी छॾियो हजरत ख्वाजा गुलाम सिद्दीक शहजाद कोटी रहमतुल्लाह शहजाद कोट में चोटी जो आलिम बि हुयो अल्लाह जो वली बि हुयो मदरसो पढ़ाईंदो कलंदर लाल शहबाज जो उर्स थियो मेलो थियो
हिकिड़े शागिर्द जो साईं क़िबला मोकल जो कलंदर जो मेलो घुमी अचे चई पुट तालिब इल्म क़ुरान हदीस पढ़ण वारो तूं जो छा वञे मेले में मेलो गुज़री वञे पोइ तोखे मोकल ॾींदुसि कलंदर जी वञी ज़ियारत करे अचे न साईं मूंखे मोकल ॾियो मेलो ॾिसी छोरे अहिड़ो ज़िद मचायो मौलवी साहब ॾिठो त हेॾे न मोकल ॾींदोसीं असुर मदरसो ई छॾे वेंदो रहंदो दीन खां ई निकिरी वेंदो चई मूंखे पेन पनो खणी आ पने ते कुझु लिखियईं पनो वेड़े ॾिनई चई हे खणी वञ कलंदर जे मज़ार ते वञी ई मुंहिंजी चिठी रखजांइ हे साईं सफ़र कंदे शदाद कोट मूं निकितो सेवण शरीफ पहुतो गाॾी अचियो ॿाहिरों छॾियो अड़ल वाह हुआ न सेवण शरीफ जे पहिरियों अड़ल वाह उते आयो रश जे अॻियों उते ई लही पियो हाणे चई तूं प्यादर थो वञा कलंदर जी दरगाह अञा अड़ल वाह में टपियो हिकिड़ो दुर्वेश बीठो हुजे वॾा वार नूरानी चेहरो छोरा खत ॾे मूंखे खत ॾे हिनखे कीअं ख़बर पई मोड़ो उस्ताद जो खत हेबत अहिड़ी थियसि जो कुझु ई न सघियो खत पढ़ी ॾिसी ऐं खिली वरी हिकिड़ी ठिकरी हेठों खईं ठिकरी ते कुझु अखर लिखे कि मोट मोटे वञी उस्ताद पढ़े के छोकरे खे अहिड़ी हेबत चढ़ी जो ईअं न थियो त मां मेलो घुमण आयो करे आयो हितो ई मोटियो कोन शदादकोट पहुतो साईं क़िबला ही ॻाल्हि कहिड़ी हिकिड़ो रस्ते में मिलियो अड़ल वाह वटि मूंखे अॻिते वञण ई कोन ॾिनी तव्हांजो खतड़ो मूंखां ज़ोरी वरितई वरी पढ़ी खिलियो वरी ठिकरी ॾिनी अथसि लिखी साईं वरी ठिकरी ॾिसी वरी साईं बि खिलिया साईं राज़ कहिड़ो चई त मूं चिठी लिखी कलंदर खे तूं अहिड़ो अलाह वारो अलाह जो दोस्त रब जो प्यारो तुंहिंजे दरगाह ते अहिड़ा गैर शरई कम था थियनि छो थो रोकी मूं या चिठी लिखी कलंदर खे पुट इहो जेको अड़ल वाह वटि मिलियो हुई न इहो कलंदर लाशाबाद पाण हुयो ठिकरी ते लिखियो त मौलवी साहब तुंहिंजो हिकिड़ो तालिब कोन रोके सघे हेॾी ख़ल्क़ खे मां किथां रोकियां नाराज़ छो थी मौलवी साहब नाराज़ न थी हेॾी ख़ल्क़ खे मां किथां रोकियां हिकिड़ो तालिब जेको तुंहिंजे सभे ते पढ़े थो टुकर ॿुधा थो खाए उन खे बि रोके न सघे हेॾी ख़ल्क़ खे मां किथां रोकियां मां क़बर छॾे हिते अड़ल वाह ते किनारे ते वेठो हाँ सही बात वदा जे अल्लाह जे दोस्तन जे दरबारन ते वनी बेअदबियूं कयो था न त वली खुश कोन थींदा उन्हनि जा रूह राज़ी कोन थींदा ख़ैर इस्लामी ख़ैर शरई ख़ैर इख़लाक़ी ये कम न अल्लाह के वणन था न अल्लाह जे हबीब के वणन था न वरी उन साहिब उर्स साहिब मज़ार के वणन तव्हां भला इहो बि मूंसां वाइदो कंदव पहिरियों वाइदो कहिड़ो तरतीब त मूं वारी रखो न भला पहिरियों के बि क़बर खे सजदो न ॾींदो ॿियो तवाफ़ न कंदो टियों ऐं चोथों मुराद अल्लाह खां वठो वलीअ जो वसीलो वठी दुआ घुरबी वलीअ जो मुहाबो वठी अर्ज़ कबो असांजे अक़ीदे में ऐं वहाबी जे अक़ीदे में फ़र्क़ु इहो आहे हिकिड़ो वहाबी तकरीर पियो करे मूं पाण पंहिंजे कननि सां हुनजी रूबरू ॿुधी वेठो अहिड़ी जाइ ते हो जिते पुछण जी भेणी न आहे हरम पाक जे अंदरि मस्जिद हराम जे अंदरि बैतुल आलियूं तकरीर पियो करे पियो बाबा जेको चवे तो या अल्लाह रसूलुल्लाह जे सदके मुंहिंजी मुराद पूरी करियो काफरा मुशरिका जेको चेतो या अल्लाह बगदाद वारे पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे मुहाबे उन जे सदके मुंहिंजी मुराद पूरी कर घुरे भले अल्लाह का पर वलीअ जो वसीलो वठे तो यो काफरा मुशरिका इहो वहाबी जो थींदो आहे सुन्नी जो थींदो आहे घुरबो अल्लाह का वसीलो वठबो अल्लाह वारे जो
चार तो वॾियूं ॻाल्हियूं आहिनि बाक़ी नंढा नंढा थोरा ॿिया बि कम आहिनि कंहिं बि क़ब्रिस्तान में खिल बोल न वली तो वली आहे पर कंहिं आम क़ब्रिस्तान में बि खिलो न छो त इहा खिलण जी जाइ न आहे ज़ूरुल कुबूर क़ब्रुनि जी ज़ियारत कयो इन्हा तुज़क्किरुल आखिरा क़ब्रुनि जी ज़ियारत तव्हांखे आख़िरत जी यादगिरी ॾियारी पंहिंजो मौत यादि कयो पंहिंजी आख़िरत यादि कयो उते खिलबो न ऐं खाइबो न कंहिं बि क़ब्रिस्तान में खिलबो बि न ऐं खाइबो बि न हाणे वेंदा ई न इहे पंहिंजो बूंदी वठी वेंदा ऐं साईं मुंहिंजा इहे गोल गोल छा थींदा आहिनि जुलेबी खारपूं पताशा इहे वठी वेंदा पोइ वञी दरगाह में विराईंदा यादि रखो दरगाह में अंदर खाइण जाइज़ कोन्हे ॿाहिरि निकिरो जेकॾहिं तव्हां पंहिंजी का ख़ैरात कयो था या पंहिंजो काशे वंडियो था भली वंडियो पर खाओ मज़ार जे अंदर खाइण ठीकु न आहे ॿाहिरि खाओ तव्हांजी ॻाल्हि सम्झ में आई ऐं कंहिं बि वलीअ जे क़ब्र खे रुकू न कबो रुकू छो त रुकू बि इबादत जो हिकिड़ो क़िस्म आहे जे निमाज़ में क़याम कबो आहे क़याम खां पोइ वरी रुकू कबो आहे त इहो रुकू इबादत जी हिकिड़ी सूरत आहे जीअं गोॾनि ते हथ रखे ऐं पुठी निमाए कंध निमाए रुकू कबो आहे अलाह जे अॻियां इएं कंहिं बि वलीअ या बुज़ुर्ग जे अॻियां इएं रुकू न कबो रुकू मुंहिंजे रब जी ज़ात जी तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ॻाल्हि वरी परे निकिरी वई मां वरी मोटां थो पंहिंजे असुल पासे ते हुज़ूर उहद जे शहीदन ते आया सुमन सरफ इलल मिंबर पो मदीने वारा साईं पंहिंजे मिंबर ते चढ़िया मिंबर ते चढ़िया खिताब फरमायो अजीब खिताब हुयो साईं फरमायो वल्लाहि इन्नी लअरा इला हौदी अलआन अल्लाह जो कसम हिता उत जबल वटा इन पंजे मिंबर ता मां हौज़े कौसर के पंजे अखियुनि साण ॾिसी रहियो आहियां सुभान अल्लाह वाह मुस्तफा तुंहिंजी नज़र बीठो मदीने में आया कदम मिंबर ते पर निगाह हौज़े कौसर के ॾिसे पई ऐसा ही बोलो इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हया मुझे विसाल का पोइ मुंहिंजो इल्मु ईअं ई हूंदो जीअं हाणे आहे ये हाणे साईं जने मिंबर तां हौज़े कौसर के ॾिसंदा हौज़े कौसर आहे जन्नत में किथे ॻाल्हायो ऐं जन्नत आहे सतनि आसमाननि खां मथे बीठो मदीने वारो साईं मदीने जी सरज़मीन ते आ ऐं ॾिसे थो हौज़े कौसर खे त पोइ जेकॾहिं उतां नेण खणे मदीने मथां त हिदायताबाद परे त सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त मां पंहिंजे हौज़े कौसर खे पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां ऐं अल्लाह जो कसम मूंखे इन ॻाल्हि जो डपु नाहे त मूंखां पोइ मुंहिंजी उम्मत वञी को शिरक कंदी मुशरिक बणजंदी इहो मूंखे डपु नाहे पर मूंखे डपु ॿी ॻाल्हि जो आहे जो पैसो घणो थींदो माल घणो थींदो पैसे जे करे हिक ॿिए में विढ़ंदो रत हारींदो झगड़ा कंदो फसाद कंदो
पुट मुझे ध्यान कयो साईं जन बीठा आहिनि किथे मदीने में जबल ओद ते मिंबर पाक ते ऐं मिंबर तां किथे पे ॾिठो जन्नत के ॾिठो वरी क़यामत ताईं जेका उम्मत ईंदी उन्हनि खे बि ॾिठो सुभान अल्लाह उम्मत जा अमल बि ॾिठो लक्षण बि ॾिठो चङायूं बि ॾिठो मदायूं बि ॾिठो सुठायूं बि ॾिठो मठायूं बि ॾिठो साईं फरमाता अल्लाह जो कसम आहे मुंहिंजी उम्मत मुशरिक कोन थींदी शिरक कोन कंदी पर पैसो घणो थींदो आहे आहे या ॻाल्हि हा लड़ाई झगड़ा फितना फसाद आहे न बिल्कुल आहे वाह मुस्तफा जी निगाह जॾहिं निहारी खिली खिकारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठाया जी झलक ॾिठी जे हशर जो न ते हिसाब न ओ जाने जाना शाह जगन में तो जो जवाब ना यार हिकिड़ी त मूंखे ॻाल्हि ॿुधायो दिल खां पुछी सोचे पोइ मूंखे वरंदी ॾियो त तव्हां कलमो कंहिंजो पढ़ियो आहे पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जो कलमो पढ़ियो हाणे गुलामी भी उन जी कभी फर्मा बरदारी भी उन जी कभी वाट भी उन जी वट भी कस बंध भी उन जो वठबो चयो भी उन जो मनबो जेको चयई सो हक चयई जेको सेखाई सो सच सेखाई जेका ॻाल्हि असां के वाट वठाई सा जन्नत वारी वाट वठाई करमी भाईरो भी हर रस्ते में जिल्लता हर तरीके में जिल्लता मुस्तफा जे गुलामी में इज्जता आबरूआ कामयाबी कुरान बुधाया अल्लाह जो कुरान सूरतुल अहज़ाब आयत नंबर 7 वमन युतिइल्लाह व रसूलहू फक़द फाज़ फौज़न अज़ीमा जे माण्हू अल्लाह जी फर्मा बरदारी कई ऐं उन जे रसूल जो चयो मञियो इन जबरदस्त कामयाबी माणी रुके कामयाबी न जबरदस्त जबरदस्त जे अल्लाह जो चयो मञो मञो जे सोने रसूल जो चयो मञो मञो बी जाए ते रब तो फरमाए सूरत मुहम्मद आयत नंबर 33 व मन युतिइल्लाह व रसूलहू या अय्युहल्लज़ीन आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल ओ ईमान वारो के सदा ईमान आ रही देखो हींअर कलमो पढ़ी हुई न के सदवा जे नबी जो कलमो पढ़ियो आयो रब तो सदे या अय्युहल्लज़ीन आमनू ए ईमान वारो अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह जी फर्मा बरदारी कयो अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी कयो वला तुबतिलू अमालकुम ऐ पंजा अमल बर्बाद न कयो जेकॾहिं तव्हां रसूल जी फर्मा बरदारी छॾे ॾिनी न पोइ सॼो ॾींहुं ॿिया अमल कयो पर फर्मा बरदारी वारा न इहे तवाफ़ इहे सजदा इहे रुकू इहे जेके ॿिया कयो न
ला तुबतिलू अमालकुम पंजा अमल पंजू कोशिशूं पंजू मेहनतूं बर्बाद न कयो वाट उहा वठो घस उहो वठो अमल उहो कयो जेको हसनैन जी नानी सेखारियो हाँ वाह अल्लाह जो कुरान केड़ो चिट्टो पिट्टो समझाए बीठो सुभान अल्लाह भला जे करे तव्हां मदीने वारे जी फर्मा बरदारी कंदो त छा मिलंदो केड़ो अजर मिलंदो केड़ो फ़ाइदो मिलंदो अल्लाह तो फरमाए सूरतुल फतह आयत नंबर 71 वमन युतिल्लाह व रसूलहु युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार जेको माण्हू अल्लाह जी फर्मा बरदारी थो करे ऐं उन जे रसूल जी फर्मा बरदारी थो करे अल्लाह उनखे अहिड़नि जन्नत जे बागन में रहाईंदो जंहिंजे हेठां खां नहरूं थियूं वहनि पियूं माखीअ जी नहर खीर जी नहर शराबन तहूरा जी नहर माड़ियूं बाग बंगला इनाम इकराम इन्हनि जे लाइ जेके अल्लाह जो चयो था मजन जेके रसूलुल्लाह जो चयो वमन यतवल्ला युअज़िबहु अज़ाबन अलीमा ऐं जेको मुंहुं मोड़ींदो मुझे नबी जे गुलामी का कंध फेराईंदो मुस्तफा जे गुलामी का कंध कढाईंदो युअज़िबहु अज़ाबन अलीमा वॾो दर्दनाक अज़ाब इन्हे खे रब कंदो हींअर तव्हां असां इम्तिहान गाह में आहियूं हाँ साईं इम्तिहान गाह हींअर परखा वारे जेका ज़िंदगी आहे न असां सभु परखा जे मैदान में लथल आहियूं एग्ज़ामिनेशन हॉल इम्तिहान जो कमरो हूंदो आहे न उते पंहिंजो क्वेश्चन पेपर मिलंदो आंसर कापी मिलंदी बाबा हिन ते लिख ही सुवाल आहे हिन जो जवाब ॾियो हिते हर को पंहिंजे सुवालनि जा जवाब ॾिए वेठो मिठा के नेकियूं कमाए के दिल भर नबी जी गुलामी करे पंहिंजे रब खे रिझाए के मुझे मुस्तफा जी नाफरमानी करे पंहिंजे लाइ अज़ाब था विहाइनि ओ मिठा ओ मुंहिंजा मूंखे उम्मीद आहे त तूं मुंहिंजो बच्चो आहीं तूं उहा वाट न वठंदे जंहिंसां मुस्तफा नाराज़ थिए नाफरमानी वारो घस न वठंदे बेफरमानी वारी वाट न वठंदे छा मां उम्मीद कयां त तूं फर्मा बरदारी सुभान अल्लाह बीबी सुमैया जेॾी महिल कलमो पढ़ियो अथई मुंहिंजे दिल भर नबी ते ईमान अबू जहल खे ख़बर पई सुमैया तुंहिंजो पुट अम्मार मुसलमान थियो आहे हुनखे इहा ख़बर न त को बीबी सुमैया बि कलमो पढ़ियो आहे हुन ॿुधो त अम्मार मुसलमान थियो समझाइण आयोसि ओ सुमैया पंहिंजे पुट खे छले अम्मार खे रोके मोहम्मद जो दर छॾे मुस्तफा जी गुलामी छॾे बीबी सुमैया थी चवे ओ अबू जहल मुंहिंजो बच्चो त हक़ जे रस्ते ते आयो आहे पर मां बुढ़ड़ी कुराड़ी ज़ईफ़ुल उम्र आहियां मूं बि पंहिंजी दिल मुस्तफा खे ॾेई छॾी अबू जहल चयो छा तूं मुसलमान थी आई जी हा मां मुसलमान थी आहियां चई त जेकॾहिं तूं मुसलमान थी आई त इहो दीन छॾ मोहम्मद जी गुलामी छॾ मुस्तफा जी फर्मा बरदारी छॾ न त सख़्त सज़ा ॾींदोसांइ सख़्त अज़ियत ॾींदोसांइ बीबी सुमैया थी चवे अबू जहल तूं ॾाढो आई मां हीणी आहियां मैं कमजोर सिर्फ आया कमजोर जरूर आया पर दिल में इश्क दारूदार अबू जहल मुखे मारे गफा करे छॾींदे पर बूटी बूटी मुंहिंजा मोहम्मद जे मोहब्बत जा आला
अबू जहल बफला उठांदा हिकड़े उठ में बीबी सुमैया जी हिकड़ी टंग ॿधल बे टंग ये उठ में ॿधई जी हाणे हिनखे हेॾे ढोड़ाईंदासीं हुनखे होॾे ढोड़ाईंदासीं समझी थी त तुंहिंजो बदन जो छा हाल थींदो जिस्म तुंहिंजो अधो अधु थी वेंदो बीबी सुमैया थी चवे अबू जहल दिल हिका सां त दिलबर नबी खे ॾेई छॾी मैं गोलियां दिलबर दी दिल मोहब्बत दे विच मरदी मैं गोलियां दिलबर दी ओ कदे आसी अंगण प्यारा कदे लहसन मौज मुझारा कदे आसी अंगण प्यारा कदे लहसी मौज मुझारा बिन यार नहीं को सहारा बिन यार नहीं को सहारा हिम्मताग उठा दे दर्दी दिल पर दी मैं गोली हाँ दिल पर दी ओ बेटी बेटी को हंजुआरा करा पल पल फिरत पुकारा शलमाई मोड़े मारा शलमाई मोड़े मारा उतारे ता मैं कर दी मैं ता गोली हाँ दिल पर दी मैं ता पानी हाँ दिल पर मैं ता गोली हाँ दिल पर दी बीबी सुमैया साइण सरकार जी साहबियाणी या हुजूर के रूबरू ॾिठई पर अॼु मूं हिकिड़ो अजीब मंज़र ॾिठो गासिब ज़ालिम इसराईल मिस्कीन मज़लूम फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म जी बाहि बारे ॾिनी उन्हनि जे मथां बमबारी पई थी थिए जी बाहि वसे पई थी उन्हनि जे ग़ज़ा जे मथां पर उहे आशिक हीअ या रसूल अल्लाह जा नारा खणंदा मैदान में मुंहिंजा मौला तूं फ़लस्तीन जी मदद कर मुंहिंजा मालिक सॼे भाइरनि जी मदद कर मुंहिंजा मौला तूं मज़लूम जी मदद कर अॼु काफर कुवतूं सभु गॾिजी मुस्लमाननि खे मारण जे लाइ कठियूं थियूं मुंहिंजा मालिक तूं ई मददगार आहीं तूं ई हामी ऐं नासिर आहीं اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين बीबी सुमैया थी चवे त हो अबू जहल जिंद वजे जान वजे पर मुस्तफा जो दर में चले ओ दिल कूंज वगे कुरलावे रोवे एक पल चैन न आवे शाला यार अगणे ते आवे शाला यार अगणे ते आवे मिठी राह दिखार पर दी मिठी राह दिखार पर दी मैं गोली ना दिल पर दी ओ ढकर मुल्ला मजबूर जिदा जानी थी गया दूर कितनी ना सूरे कितनी ना सूरे ना कल अंत बहर दी मैं ता गोली हाँ दिल पर दी मैं
मेहरबानी हाँ सरवर दी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। भी जाते अल्लाह तो फरमाए व अतीउल्लाह व अतीउर रसूल ऐ अल्लाह जी फरमा बरदारी कयो ऐ अल्लाह दे हबीब जी फरमा बरदारी कयो। कितनियों कुरान जो आयतूं आहिनि जंहिंमें बार बार अल्लाह ताकीद करे थो मुंहिंजे नबी जो चयो मुंहिंजे अल्लाह अमर तो करे तो मुंहिंजे नबी जो चयो पोइ तव्हां एक अल्लाह जा पाना ॿियो मुस्तफ़ा करीम जा उम्मती छा अल्लाह जो हुकुम न मञंदव छा मदीने वाले साईं जो फरमान न मञंदव। रब तो फरमाए व अतीउल्लाह व अतीउर रसूल फइन तवल्लैतुम फइन्नमा अला रसूलिनल बलागुल मुबीन। अल्लाह जो चयो मञो ऐं अल्लाह जे रसूल जो चयो मञो पर जे तव्हां मुंहुं मोड़ींदो तव्हां चयो न मञंदो मुंहिंजे रसूल जो कमु तव्हांखे पैगाम पहुचाए मुंहिंजो नबी तव्हांखे पैगाम ॾींदो पोइ अॻिते खटे तव्हांजी क़िस्मत तव्हांजो बाग जे चयो मञंदो त बाग जन्नत जा ॾींदोसांव जे चयो न मञंदो मुंहिंजे नबी जो त मुंहिंजो बि वाइदो अथव जहन्नम जा साड़ींदड़ अज़ाब उन्हनि में जलाईंदुसि। ॻाल्हि चिटी ऐं पधरी आहे अॼु असांखे पंहिंजे ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण खे करणो कहिड़ी बात खपे कहिड़ो बस खपे कहिड़ी राह इख्तियार कंदो शैतान वारी राह या मदीने वारे ॿी जाइ ते रब फरमाए वमन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह जेको रसूल जी फरमा बरदारी थो करे उन जहिड़ो अल्लाह जी फरमा बरदारी कई। मुंहिंजे नबी जो चयो वरितो आहे न जहिड़ो मुंहिंजो चयो वरितो सुभान अल्लाह। रब फरमाए थो मुंहिंजे नबी सां मोहबत रखियो जहिड़ो मूंसां मोहबत हालांकि हुज़ूर अल्लाह जा अब्द आहे बाना आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मदीने वारो साईं अल्लाह जो अब्द अल्लाह जो रसूल पर अल्लाह तो फरमाए त हे अब्द तव्हां जहिड़ो न आहे तव्हां वांगुरु न आहे हिन सां मोहबत मूं रब सां मोहबत जे मुंहिंजो नबी तव्हांखे हथ मिलाए न इन्नल्लज़ीन युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह महबूब जेके तोसां बेअत था कनि तोसां हथ नथा मिलाइनि मूं रब जी ज़ात सां वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा मुठ मिटीअ जे भरे जेको तूं उछलाईंदो सोना नबी तूं नथो उछलाई पर मां अल्लाह पाण बेटा वो अल्लाह जो महबूब आहे अल्लाह जो प्यारो हबीब आहे उन जो चयो मञी न अल्लाह फरमाए थो वमन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह जे रसूल जो चयो थो मञे उन जहिड़ो मुंहिंजो चयो मञो। वमन तवल्ला जेको मुंहुं थो मोड़े जेको नथो मञे तुंहिंजी ॻाल्हि नथो मञे शरीयत तरीक़त शरीयत जूं ॻाल्हियूं ॿुधे थो जीअं तव्हां ॿुधो वेठा क़ुर हे मुझे बापे जो पैगाम बुधायो मुझे के उस्ताद जो पैगाम मां ताके कुरान तो बुधाया नबी की हदीस नबी जो पैगाम तो बुधाया महबूब बुद्धि करे वमन तवल्ला जेको मुंह तो मोड़े न तो चयो मने फमा अरसलनाक अलैहिम हफीजा असा तोके उनन जे मथा को मुहाफिज करे कोन मोकलिया तुजो कम पैगाम पहुचाई न चमण मञंदा त फायदो कन भला जे नथा चयो मञन त इनन के छड इनन जो हिसाब मारबो पाण वो छा अञा बि जाइ ते सूरतुल माइदा आयत नंबर 92 व अतीउल्लाह व अतीउर रसूल ऐं अल्लाह जो चयो मञो ऐं अल्लाह जे रसूल जो चयो मञो वहज़रू ऐं
बेफरमानी का बचो, हज़र कयो, नाफरमानी का बचो, हुकुम मिले। बोले साहब अशरफ अली ने बुधायो था कि कावड़ पे लगी आलम जो कमा करे नरमी सा करे सख्ती सा ॻाल्हाईंदा। मौली साहब तव्हां दाढ़ी रखंदो त मौली साहब हिकिड़ो पंहिंजे जिरे में परीजा लिखी ॾींदो, फटको ॿधंदो, तव्हां नेकी जा कम कंदो त मौली साहब जो कहिड़ी बांह तुली थींदी, तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो। असीं अगरि तव्हांखे प्यार सां सम्झायूं था, कॾहिं सख़्ती सां छिड़पी सम्झायूं था त तव्हांजे फ़ाइदे जे रब तो फरमाए त वहज़रू बचो मुझे नबी जी नाफरमानी का बचो। फ़इन तवल्लैतुम जेकॾहिं तव्हां मुंहुं मोड़ींदो न फ़अलमू अन्नमा अला रसूलिनल बलागुल मुबीन, पुॼाणी वठो पक सम्झो मुंहिंजे नबी जो कमा तव्हांखे चिट्टा पधरा कानून रब जा ॿुधाए छॾे, अहकाम शरीयत जा ॿुधाए छॾे, ही जाइज़ आहे ही नाजाइज़ आहे, ही हलाल आहे ही हराम आहे, ही कमु कयो ही कमु न कयो। मदीने वारे जो कमा तव्हांखे ॿुधाईंदो, आगाह कंदो। बाक़ी जे नथा अमल कयो त तव्हांजी ख़बर मां अलाह पाण वठंदुसि। वो मिठा जेकॾहिं तूं मुस्तफ़ा करीम जो सचो आशिक़ आहीं न त पोइ अलाह फरमाए थो वअतीउल्लाह व रसूलहू इन कुंतुम मोमिनीन। हिते इन शर्ती आहे, जे तव्हां मोमिन आहियो त अलाह जो बि चयो मञो, अलाह जे हबीब जो बि चयो। जे मोमिन आहियो, मोमिन न आहियो तव्हांजे मुयार ई ॻाल्हि। हुकुम कंहिंखे आहे, हुकुम कंहिंखे आहे, पोइ तव्हां छा आहियो? हथ मथे करे चयो इंशाअल्लाह मोमिन आहियो, चयो इंशाअल्लाह मोमिन आहियो, चयो मञंदव न? हा, जेके बि सुवारी न आहे उहो सुवारी रखे जी। ही साईं चादर मुंहिंजे लजपाल नबी जी प्यारी सुन्नत आहे। साईं जन वञनि पिया हिजरत कयूं, हज़रत अली से के फरमायो था अली ही मुझी साई हज़र में चादर पाए सुनी को दुश्मन तुझो वार बिंगो न कर। पंहिंजी चादर पाखर में बोला अली के ॾिनो साईं रंग जी चादर। असां बि तो चए त मां साईं जन सां मिलण आयुसि पंहिंजे बाबे साईं सां गॾु। हज़रत अबू रमेश रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे थो पंहिंजे बाबे सां गॾिजी मदीने वारे मीर सां मिलण आयुसि। हुज़ूर जन खे ॿ साईं चादरूं पातल हुयूं, हिकिड़ी गोॾ ॿधल हुयल साईं चादर जी, ॿी वरी कुलनि सां साईं चादर में। सोणे नबी जी सुन्नत आहे, सुन्नत जी सुन्नत आहे। ऐं बेटा हीअ मुंहिंजे दिल पर नबी जी सुन्नत, पर अहिड़ी वफ़ादार सुन्नत आहे चादर फुरिजी वेंदव, मौत आयो न चादर फुरिजी वेंदव, निमाज़ ख़तम, रोज़ो ख़तम, हज ख़तम, ज़कात ख़तम, जेकी इबादतूं कंदा आहियो, नफ़िल पढ़ंदा आहियो, विर्द वज़ीफ़ा पढ़ंदा आहियो, क़ब्र में वियो सभु ख़तम। पर हीअ सुन्नत क़ब्र में हलंदी। हाँ सुभान अल्लाह। बेटा ज़िंदगी ते को भरोसो कोन्हे। 12 रबीउल अव्वल जी राति, जुम्मे शरीफ़ जी राति, अदा साईं सदा हसनुल्लाह इतना साल सेवण अस्पताल में दाख़िल हुया। मां उते वियुसि पुछण, डॉक्टरनि चयो त हाणे हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में छुटी ॾींदासीं। 12 जी राति डॉक्टरनि चयो हाणे बिल्कुलु ठीकु आहे, भली घर वठी वञो। घर आया, मां तकरीर हले पई, ईअं लंघिया तो फज़लुल्लाह वसल्लम भई मूं सलाम कयो, मां चयो अल्हम्दुलिल्लाह मूंखे ख़ुशी आहे तव्हां सेहतमंद थी घर आया। वरी मां घर वियुसि, वेठो उथी बीठो, मूंखे निरण खे चुमियईं, पेशानी मुंहिंजी खे चुमियईं, वरी 2000 रुपया मूंखे ख़र्ची ॾिनई। मां नंढो हुउसि, अधु मूंखे वॾो हुयो, मूंखे 2000 ख़र्ची बि ॾिनई ऐं चईसीं मुंहिंजे हक़ में हिकिड़ी दुआ घुर। मुंहिंजा त कहिड़ी किसी दुआ घुरो त ईमान सां ख़ात्मो, ईमान सां लाॾाणो। मुंहिंजो अलाह तव्हांखे वॾी सिहत वारी जमाल ॾींदो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। तव्हां अहिड़ी ॻाल्हि छो था कयो? इहा ख़बर कोन हुई त उन ई सुबुह ते अधो को असां खां विछड़ी थो वञे। पखी परदेसी अड़ा वेठा उॾाणा करे महल पूरी चुगी वठ के दाणा। पखी परदेसी अड़ा वेठा उॾाणा। अवेलो सवेलो कयूं जने
कतारू वलर मन जिवे ॾिठाऊं बहारियूं यार पखी रोज़ के वञे मारी मारियूं काॾे तुंहिंजा मारू ओ छॾे विया पाणा ऐं छॾे विया पाणा अखी पर देसी अड़ादा वेठायूं मां जलसनि ते तबलीग ते वेंदो हुउसि पोइ जॾहिं मोटंदो हुउसि बाबा साईं जन सुता पिया हूंदा उथी वेंदा मूंखे फरमाईंदा पुट तबलीग जूं ॻाल्हियूं ॿुधा कहिड़ो फ़ाइदो थियो किथे कयो किथे माण्हुनि ज़िक्र पुछो कहिड़ा माण्हू तरीक़त में दाख़िल थिया हाल वठंदा हाणे सॼो महीनो तबलीग करे मोटी वञा थो चवंदो आहे बाबा साईं मूंखे पुछो कोन था मां किथां किथां टुकड़ा सही सफ़र वञा से तोड़ निभाए जस जोगियन के आए जस जोगियन के आए अला जस मारवाड़न के आए उहे बोलण वारा पखी उॾामी था उहे मिठड़ा आवाज़ ॿुधण जे लाइ कन सिकनि था दिलि सिके थी पर ॿिया पखी उॾामी पंहिंजे वतन ओ मुंहिंजा जोगीड़े अबाणा पखी दिलि करे पक्की दिलि करे विया वठी रे लहलिया मुझा जोगीड़े अबाणा पक्की दिल करे बेटा अज न सुभाणे सुभाणे न परी असांखे भालणो या राह रब में खुली पई आहे तैयार थियो अज जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो नथा सम्झो नथा अमल कयो उहो ॾियारे ईंदो मुंहिंजूं ॻाल्हियूं यादि न अथव चवंदो यार दिलि भर सचो हुयो सॼो सजण हुयो सॼो ख़ैरख़्वाह हुयो बेटा तूं मुंहिंजे अंगण ते ईंदो आहे मूंखे ॾाढो वणींदो इन जे लाइ मां तोखे बार बार महिनत कयां वरी वरी सलाहूं ॾियां पियो त वाट उहा वट जेका मदीने वारे साईं जे ग़ुलामी वारी वाट सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या महबूब दुनिया में लख लेकिन दिलदार मदीने वारो सोहना ॾिसने थिया सभिनी जो सरदार मदीने वारो सब इंसाननि में आला पर नबियनि जो बि इमाम अक़सा में सभई हुआ सफ़दर सफ़ मदार मदीने वारो अक़सा में सभई हा सफ़दर सफ़ सरदार मदीने वारो ईमान सजे झलक ॾिठी ते दोज़ख आहे हराम थियो उहो कीन ॾिसंदो कीन जंहिंजो सालार मदीने वारो
खीद सजो कीनज जो सालार मदीने वारो जो नालो खुदा जे नाले सा आए अर्श जे कुंगरन ते उकरल एडी इज्जत अजमत जो साईं पगदार मदीने वारो एडी इज्जत अजमत जो साईं पगदार मदीने वारो कोने कर मुल्ला खे कंजी आए हथड़ो हबीब जे दामन में है कोने कर मिल के ते काने कंजी जंजो हथड़ो हबीब जे दामन में रखे दामन जो थो नंगो नंगी नंगे दार मदीने वारो वार के दामन जो थो नंग नंगी नंग दार मदीने वारो सोना बसवे त्या सबनी जो सरदार मदीने वारो बेटा उन्हें सोने जे दर जी गुलामी कर फरमा बरदार दुनिया छा कबी दुनिया केड़ो कंपनी दी मरी वेंदी है इते पंजो बड़ी घोड़ा गाड़े बस तुक करे वेंदा वे कब्र में केड़ो कमी दे पी हलंदो कब्र में अम्मा हलंदी कब्र में यार दोस्त कब्र में गरजी हलंदा माल दौलत नौकरी ज़ाल औलाद अयाल केर कब्र में हलंदो मदीने वारो साईं कब्र में आए हाँ सही तो बिल्कुल हाँ? हाँ वो यार उन्हें सारा कबी ना देखो वफादार दोस्ती उन्हें सारा कबी ना जिन जो अचण असां जे लाइ रब जे रहमत जो सायो बणी थी आज हाँ हाँ खुदा जो कसम आ साईं फरमाइन था इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा मां मोहम्मद करीम तव्हां जे लाइ सेखारींदड़ बणजी आयो आहियां तव्हां के सेखारण आयो आहियां तव्हां के मां मोहम्मद करीम उथण वेहण खाइण पीअण हलण ॻाल्हाइण सभु कुझु मां मोहम्मद करीम तव्हांखे सेखारण आयो सुभान अल्लाह हदीस ॿुधंदव थकिजी पिया आहियो? सच ॿुधायो अॼु मुंहिंजो इरादो कोन हो मुंहिंजो मिठल साईं खे चवां थो बयानु कजो मां बयानु कोन थो कयां सॼो ॾींहुं मूंखे बुखार हुयो ऐं मूं ॿ टे गोरियूं खाई पोइ तव्हां वटि आयो आहियां पर जेॾी महिल यार जी ॻाल्हि थिए थी त थक लही हीअ हदीस आहे सुनन इब्न माजा में मिशकातुल मसाबी में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइनि था त मदीने वाले साईं फरमायो इन्नमा अना लकुम मिस्लुल वालिद लिवलदी मां मोहम्मद करीम तव्हां जे लाइ ईअं आहियां जीअं अबो पंहिंजे बचनि जे लाइ शफ़ीक़ ऐं करीम तव्हांखे मां सभु ॻाल्हि सेखारियां थो भला अॼु हिकिड़ी ॻाल्हि सेखारियांव साईं जन असाबनि खे साईं जन पंहिंजे असाबनि खे सम्झाए त मां तव्हांजे पीउ वांगुरु मिसल आहियां हिकिड़ी ॻाल्हि सेखारियांव साहबन तुसी सेखारियो साईं फरमाए इज़ा अतैतुमुल गायत फला तस्तक़बिलुल क़िबलत वला तस्तज़दिरुहा जेॾी महिल हाजत पूरी करण जे लाइ पेशाब या ॿ करण जे लाइ वेहो न त कापे खे मुंहुं करे बि न वेंदा कयो कापे खे पुठी ॾेई बि न वेंदा कयो मां तव्हांखे सेखारियां थो ॾिसो ॾिसण में त नंढड़ी ॻाल्हि आहे पर हुज़ूर इहा शइ सेखारे पिया अबे जो कमु आहे न पंहिंजे बचे जी तरबियत करे साईं फरमायो अमर बि सलासत आजारिन ऐं जॾहिं महिल वटि पचायो त टे भितर खणंदा कयो टिनि भितरनि सां तव्हां छेणे सां हॾी सां इस्तंजा न कंदा कयो छेणो हुजे न ॿियो कुझु न आहे भला छेणो पियो हिन सां वटि पचाया इस्तंजा कया छेणो या वरी हॾी पई हुजे साईं फरमाए इहो छेणो ऐं हॾी इहे ॿई शयूं तव्हांजे ॿाहिरुनि जिन्ननि जी खुराक
जिन खे बुख लॻंदी आहे न उन वटि हिकिड़ो इस्म आहे उहो पढ़ी ईअं फूक ॾींदो आहे इहो छेड़ो जेको आहे उनजी भली ग़िज़ा थी पवंदो आहे हॾो जेको आहे न गोश्त जो बूट थी पवंदो अथसि पियो खाईंदो आहे तो इहा जिन्हनि जी ग़िज़ा आहे तव्हां हिन सां इस्तंजा न कंदा कयो मथां इहो को खाए न खाए हिते बि जिन वेठा आहिनि समझो था ॻाल्हि खे साईं फरमायो ऐं यस्ततीब रजुल बियमीनिही ऐं मां तव्हांखे सेखारियां थो इस्तंजा कयो त सॼे हथ सां न कंदा कयो इस्तंजा खॿे सां कंदा कयो मानी खाओ त सॼे सां खाओ पाणी पियो त सॼे सां इस्तंजा कयो त खॿे सां नक साफ़ कयो त खॿे सां केॾी सुहिणी तालीम मदीने वारे साईं सेखारी वो सोने नबी जी फरमा बरदारी कबी जेको साईं जन सबक सेखारियो उन ते अमल कबो हुजूर आया ई असांखे सेखारनि ऊंधा हिन दिलुनि खे नूर वारो बनाइण हाँ ये अम्मा आमिना जे घर में नूर चिमकियो न मीलाद वारी रात अम्मा जो घर रोशन थियो पर इहा रोशनी हाणे क़यामत ताईं मोमिननि जूं दिलियूं पई रोशन कंदी क़ब्रूं में पई ओ थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर ख़ुशियूं कयूं हर हूर खईं हा चयो हर कई ग़रीब करार थी विया आयो रब जो हबीब बेड़ा पार थी विया आयो रब जो हबीब खुलिया करमियुनि जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया सुनियुनि जा नसीब बेड़ा पार थी खुलिया हिन जमायत जा नसीब पार थी विया ओ अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर हाय हाय घर सारो मक्के जो शहर अम्मा आमिना जो घर अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र आयो तन जो तबीब महकार थी विया अरे तू नात न तो पढ़ी गुंगो ही जा अथई न ज़बान पढ़ आयो रब जो हबीब बेड़ा पार थी विया खुलिया हिन जमायत जा नसीब बेड़ा पार थी विया आयो रब जो हबीब बेड़ा पार थी विया अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे बाग लातई सीने सां सभाग पोती महबूब बणे माग खयई लालण लबीब चिमकार थी विया लबीब चमकार थी विया बेड़ा पार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया आयो रब जो हबीब बेड़ा पार थी विया ओ कई कर मुलाईद दिल्ली साद सईद रब हमीद मजीद दिल्ली नेमत जी नबी ओ कई सुन्नत सभिनी ईद वो तंजा पुछे तो ईद की ईद किथों आंदी अथव ईद मीलाद नबी किथों आंदी अथव या असांजी मजबूरी आहे मुस्लमाननि वटि ख़ुशीअ जे लाइ वॾो लफ़्ज़ ईद आहे इन खां वॾो ॿियो को लफ़्ज़ आहे छा ॿुधायो वॾो लफ़्ज़ असां मुस्लमाननि ईद आहे जेकॾहिं असां वटि ॿियो को लफ़्ज़ हुजे हा न ईद जे बजाए ॿियो को अञा ख़ुशी जे लाइ वॾो लफ़्ज़ हुजे हा त असां ईद न चऊं उहो लफ़्ज़ चऊं छो त ईद नंढड़ो लफ़्ज़ आहे मोहम्मद जे अचण जी ख़ुशी अञा
कई करम ईद मिली साथ सईद रब हमीद मजीद दिल्ली नेमत दी नवीद थिया बाहर वरीद थिया बाहर वरीद बहार थी वया मत जा नसीब बेड़ा पार थी गया आयो रब जो हबीब बेड़ा पार थी गया अल्लाह करीम जल्ल शान असां सभिनी खे नबी जे दर्जे गुलामी में जियारे गुलामी वारो मौत नसीब फरमाए जे कामिल मुर्शिद जे उर्स में आया आहियूं उन जे सदके अल्लाह ताला सभिनी जो मुरादूं पूरियूं करे सभिनी जे मथा रब करीम पंहिंजी ख़ास मेहर ऐं इनायत फरमाए अल्लाह करीम सभिनी के मदीने वाले साईं जो दीदार अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी सभिनी जे मथा पंहिंजी मेहर नज़र कर सोने नबी जी ताबेदारी नसीब कर हुजूर जे दर जी गुलामी नसीब कर या मौला ओए कम करा जिन में तू राज़ी तू हबीब राज़ी إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين हिकिड़ी ख़ुशख़बरी दी बजण जे लाइ तयार वेठा हिकिड़ी ख़ुशख़बरी दी हितां पुठियों कनात जे पुठियों हिकिड़ो अज़ीम शान मदरसो ऐं यतीम खानो ठाहिरायो जिते बि को बचिड़ो यतीम हुजे न जंहिंजो ॿियो को संभालदार न आहे जंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे उन्हनि जी परवरिश पालना पढ़ाई ख़र्च पको इंशाअल्लाह ताला दरगाह जे तरफ़ां थी इहो कम हिते शुरू आहे तव्हां सभिनी खे बि गुज़ारिश आहे त इन कम में तव्हां सभई मुआविन ऐं मददगार थींदा ऐं इंशाअल्लाह इहा मस्जिद नंढड़ी आहे हिते जमात उनती मापे मस्जिद वॾी ठहिराईंदासीं बीमार हेठियों हिसो मर्दनि जे लाइ मथियों हिसो औरतुनि जे लाइ ऐं तव्हांखे ख़बर आहे त मूंसां हिकिड़ी ख़ासि करम नवाज़ी आहे जो मदीने वारे साईं जे जसद पाक जो कपिड़ो जुब्बो मुबारक मूं वटि आहे घणनि ज़ियारत कई आहे सो इंशाअल्लाह हिते हिकिड़ो कुब्बो ठाराईंदुसि उहो सरकार जो जुब्बो मुबारक ज़ियारत जे लाइ ऐं ॿियूं नायाब शयूं आहिनि मुंहिंजे ज़िंदगी में जेके शयूं मूंखे तोहफ़ा मिलिया आहिनि उहे सभु हिते रखंदुसि तव्हांजी ज़ियारत दुआ कजो अलाह ताला जल शानो इहो तामीराती कमु जल्दी मुकमिल थिए ऐं जल्दी यतीम खानो मदरसो बि ठहे मस्जिद बि ठहे ज़ियारतगाह बि ठहे ऐं तव्हां सभिनी खे हक़ आहे त इन में मददगार मुआविन बणिजी वञो अलाह करीम जल शानो असां सभिनी खे अमल जो